नाज़रीन, सन शहर के मल्हापाड़े जो रहवासी लोक फनकार नबी बख्श मल्हाह ऐं संदसि घर भाती गुरबत ऐं बेरोज़गारी सबबि फाका कशी जो शिकार आहिनि। जिन ते नबी बख्श मल्हाह जो नौजवान पुटु ॻाल्हाइण ॿुधण ॾिसण ऐं सम्झ जी सघ खां महरूम आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सन शहर के मल्हापाड़े में रहंदड़ लोक फनकार नबी बख्श मल्हाह, जंहिंजे घर बेरोज़गारी सबबि गुरबत वाका कंदी नज़र अचे थी त बेबसी, मजबूरी ऐं लाचारी संदसि मुक़दर बणिजी वई आहे। हिन ग़रीब पोरियत फनकार जो पुटु 35 वरियनि जो हुजण जे बावजूदि बि ॻाल्हाइण, ॿुधण, ॾिसण ऐं सम्झ जी सघ खां महरूम बणियलु आहे। संदसि वालिद पंहिंजे पुट जे इलाज लाइ अलाह तालो लाहे छॾियो। संदसि घर में कुझु बि नाहे बचियो। सभु कुझु पुट जे इलाज ते ख़र्च करण जे बावजूदि बि फनकार जे पुट जी हालत बहितर न थी सघी आहे। हाणे बेरोज़गारी सबबि संदसि जीअण बि मुश्किल बणिजी वियो आहे त वरी मौजूदा बरसातुनि में संदसि चादर चौदीवारी जे तक़दुस खे पेमाल रखण जे लाइ ॾिनल घर जी दीवार बि किरी पट पइजी वई आहे, जंहिंजे करे लोक फनकार केतिरनि ई परेशानियुनि में वरितल आहे। लोक फनकार फ़क़ीर आहियां। मुंहिंजो सफ़र गुज़र ॻाइण वॼाइण त माना लोकल जे हिसाब सां हलंदा आहियूं शादियुनि वादियुनि में। राति जो ॻाईंदा आहियूं, सुबुह जो पंहिंजो पेट गुज़र कंदो आहे। मौजूदु जेके हींअर बरसातूं आहियूं उन में बरसाति जे हिसाब सां मुंहिंजो हीअ घर बर किरी पिया आहिनि, कोट वोट किरी पिया आहिनि। ऐं मुंहिंजो 35 सालनि जो पुटड़ो आहे बचिड़ो, उहो बि बीमार दौर तमामु बचपन खां वठी बीमार आहे, जंहिंजो मग़ज़ नंढड़ो आहे, कननि खां ॿोड़ो, अखियुनि खां नाबीन, वात खां गूंगो आहे। उन जे लाइ मूंखे इलाज लाइ कुझु न आहे, न को हिन घर किरी पिया आहिनि, न को उन लाइ मूंखे आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे मूं ग़रीब मिसकिन फ़क़ीर जी मदद कई वञे। ग़रीब लॻी पिया, मिसकिन लॻी पिया। मुंहिंजो घर मुंहिंजो उजड़ी हलियो, हर ॻाल्हि थी वई हली, मुंहिंजा कोट किरी पिया आहिनि, हर ॻाल्हि थी वई आहे। मुंहिंजो मुड़ुसु बीमार लॻो पियो आहे। असांजो हो ई धंधो ॻाइण वॼाइण ते उहो बि असांजो वियो हलिया। हीउ मुंहिंजो भाउ ग़रीब मिसकिन, जंहिंखे वीचारे खे हाणे एडिसन थियो आहे ऐं पुटु जॾो हीउ माना जेको सो हीउ किरी विया अथसि, इहो कोट किथां खणाईंदो। इन जे लाइ असां साफिया जन खे था चऊं त असां सां बिल्कुलु मदद कयो। असां ग़रीब मल्हाह क़ौम आहियूं, असांखे का ड्यूटी बि कान अथव, असां सां को मददगार बि न आहे। असीं तव्हांखे था चऊं असां सां मदद कयो, असांजी जांच लो त असां कहिड़ी मुश्किल हालात में आहियूं ऐं असांजी तव्हां जांच कयो त असां कहिड़े ॾुखनि में आहियूं। असां वटि न आहे रोड, न आहे बिजली, न आहे ड्यूटी, न आहे अहिड़ी पघार, मच्छी मारींदड़ आहियूं। सो बि दरिया सुकी विया हलिया। हाणे असां मुश्किलात में आहियूं, मानी खाऊं जा असीं कोट खणायूं, जा असां जॻह जा असां बरसातुनि खां असीं बचूं। सोने जे लाइ असां अर्ज़ु था कयूं त असां मदद कयो राहे ख़ुदा जे। लोक फनकार नबी बख्श मल्हाह ऐं संदसि घर भातियुनि वसवारनि खे अपील कई आहे त वाहौर करे पुट जो इलाज समेत माली सहायता कई वञे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।